ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त पहिरीं ॻाल्हि हाकिम ख़ान जेको आहे पंहिंजी ग़लतियूं आहे हाणे जेको आहे तस्लीम कंदो ऐं वेंदो रईस गफ़ार ख़ान जे ॻोठु ऐं ठाह जूं ॻाल्हियूं करण जी कोशिशि कंदो त मां ठाह कयां जेको आहे हिसाबु बराबरि थियलु आहे। छो त हुननि बि फायरिंग कई, हुननि जा माण्हू ज़ख़्मी थिया, वरी हाकिम ख़ान जा माण्हू ज़ख़्मी थिया। अहिड़े हिसाब सां हाणे हाकिम ख़ान जहिड़े खे वधाइणु नथो चाहे ऐं हाकिम ख़ान ठाह जूं ॻाल्हियूं कंदो रहियुसि गफ़ार ख़ान सां रखंदो। ऐं ॾिसजो तव्हां मीरा अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे करे ओठे खे सुधारे वेंदी, जीअं आचार्य खे फ़क़ीर सुधारियो सचियूं ॻाल्हियूं करे। पोइ मीरा जे मथां बि ओठे जे मथां बि मीरा जो असरु थी वेंदो। मीरा अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी जंहिंमें ओठो आहिस्ता आहिस्ता सुधरी वेंदो ऐं ज़ुल्म जो रस्तो छॾे ॾींदो। ऐं तव्हां ॾिसंदो नेक्स्ट एपिसोड में कमाल ख़ान ॻोल्हे ॻोल्हे छितो थींदो ओठे खे, ओठो उनखे हथु न ईंदो। लेकिन कुझु अरसे खां पोइ ओठो नेठि उनखे मिली वेंदो। ओठो कमाल ख़ान सां मुलाक़ात कंदो, लेकिन कुझु अरसो लॻंदो इन में। नेक्स्ट एपिसोड में रईस गफ़ार ख़ान जॾहिं उन पुॼंदो, रईस गफ़ार ख़ान जे ॻोठु जॾहिं हाकिम ख़ान पुॼंदो, उन जो जावेद रस्तो रोके वठंदो, उनखे वञणु न ॾींदो। हिक ॿिए खे ॾाढियूं धमकियूं इहे ॾींदा, लेकिन हीअ ॻाल्हि कंदो हाकिम ख़ान त मां ठाह हलाए वञा थो रईस गफ़ार ख़ान जे ॻोठु। लेकिन पंहिंजी पूरी कोशिशि करे होॾां रईस गफ़ार ख़ान सां मिलण जी कोशिशि कंदो हाकिम ख़ान। बाक़ी रहियो अहमद हाली हाकिम ख़ान वटि हूंदो, राज़ कढण जी कोशिशि अञा कंदो। इहो कमदार हाकिम ख़ान वारो अहमद बि शातिर आहे, ख़ासि करे राज़ अहिड़ा कान ॾींदो उन खे। बाक़ी रबनि वारा जावेद ऐं वारिस फुल तयारी में आहिनि त जीअं हाकिम ख़ान जा माण्हू हथु अचनि। बहरहाल हाणे वरी कुझु जहिड़ो डरो थी वेंदो।